सामूंडी फ़ौज पारां वॾिन बंदरगाहुनि जे ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ मश्क़ूं मुनक़िद। सामूंडी फ़ौज जी तर्जुमान मूजिबि 2 ॾींहनि वारनि मश्क़नि जो मक़सदु अहम सामूंडी थाकनि जे तहफ़्फ़ुज़ जे तरीक़ेकार खे वधीक असराइतो बणाइणु हो। बंदरगाहनि जूं हिफ़ाज़ती मश्क़ूं सामूंडी फ़ौज जे कोस्टल कमांड जी मेज़बानी सां कयूं वयूं। क़ौमी सलामती ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ सामूंडी रस्तनि जी हिफ़ाज़त सामूंडी फ़ौज जी अव्वलीन तरजीह आहे। PP 52 सियालकोट जी नंढी चूंड पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। नून लीग जी उम्मीदवार हिना अरशद वड़ाइच खे बरतरी 61,393 वोट खणी वई। PTI उम्मीदवार फ़ाख़िर निशाद घुमण 32,000 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। कराची जे नादरन बाईपास फास्ट पंप जे वेझो रोड हादसे में 2 नौजवान फोत। ॿिन्ही फोत थियलनि जा लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। फोतिन जी सुञाणप शायान वल्द इब्राहिम ऐं मोइज़ वल्द मोइनुद्दीन तौर कई वई। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा ॾोॾा महसूस कया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 3.6 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मरकज़ क़ाइदाबाद हो। ज़िलज़िलो मापींदड़ मरकज़ मूजिबि ज़िलज़िले जी गहराई 10 किलोमीटर हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। मजमूई सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गवर्नर हाउस लाहौर पहुची सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म सदर खे ताज़े परॾी मुल्कनि जे दौरे जी तफ़सीलुनि खां आगाह कयो। सदर जो चवणु आहे पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे, हू भारत सां जंग नथा चाहिनि। वज़ीर आज़म चयो पाक फ़ौज जे करे पाकिस्तान ॾांहुं को मेरी अखि खणी नथो ॾिसी सघे। दोस्त मुल्कनि जा दौरा कामयाब रहिया। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जो गॾियल एतमाद खे हथी ॾियण लाइ सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। परॾे वज़ीर इसहाक़ डार जो अफ़गान हम मनसब अमीर ख़ान सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां सिफ़ारती लाॻापनि खे सफ़ीरनि जी सतह ताईं वधाइण जे फ़ैसिलनि जी आजियां कई वई। परॾी तर्जुमान मूजिबि ॿिन्ही परॾी वज़ीरनि 19 अप्रैल ते थियल मुलाक़ात में तइ थींदड़ फ़ैसिलनि ते अमल जो जाइज़ो वरितो। उज़्बेकिस्तान, अफ़गानिस्तान, पाकिस्तान रेलवे मंसूबे खे जल्द मुकमल करण लाइ फ्रेम वर्क मुआहिदे खे क़तई शक्ल ॾियण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। परॾी वज़ीर इसहाक़ डार जो बरतानवी हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो। सलामती काउंसिल समेत हर फोरम ते गॾियल सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾेवट। परॾी तर्जुमान मूजिबि इसहाक़ डार डेविड लेमी वेझा राब्ता क़ाइमु रखण ते इतफ़ाक़ कयो। ॿिन्ही अॻवाननि हलंदड़ महीने गॾियल क़ौमनि जे इजलास जे मौक़े ते मुलाक़ात करण ते बि इतफ़ाक़ कयो। भारतीय अगराई के वाइको करण जो मिशन खणी बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिका पहुची वियो। पाक भारत चिकटान के हवाले से पाकिस्तान जो मौक़िफ़ दुनिया आॾो रखंदो। PP चेयरमैन वफ़द सां गॾु न्यूयॉर्क पहुतो। सुभाणे गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात शेड्यूल। वफ़द अमरीकी थिंक टैंक ऐं कांग्रेस मेंबरनि सां मुलाक़ातूं कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 5 जून ते अमरीकी थिंक टैंक मिडल ईस्ट इंस्टीट्यूट में ॾिठल कॉन्फ्रेंस के पिणु ख़िताब कंदो। ॿिन्ही मुल्कनि जे नौजवान नस्ल विच में गॾियल राब्तनि खे वधाइण जी ज़रूरत आहे। बांग्लादेश दुनिया में हिकु कामयाब मुल्क तौरु सुञातो वेंदो आहे। आऊं उन नस्ल सां तालुक़ रखां थो जंहिं असांखे धार थींदे ॾिठो आहे। अॼुकल्ह जो नस्ल अलहदगी जे दर्द जी कैफ़ियत खे महसूस नथो करे सघे। सदर आसिफ अली ज़रदारी जो गवर्नर हाउस लाहौर में बांग्लादेश ऐं पाकिस्तान जी क्रिकेट टीमुनि जे मान में ॾिनल आजियाने खे ख़िताब। चयाईं बांग्लादेश जी टीम सफ़ीर तौरु पाकिस्तान जो दौरो करे रही आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार के वधाइण जा मौक़िया मौजूदु आहिनि। गॾिजी अहिड़ा क़दम खणणा पवंदा जंहिंसां ॿिन्ही मुल्कनि जो अवाम ख़ुशहाल थिए। ॾखण एशिया में हलंदड़ तकरार कॾहिं बि ज़ाब्ते खां ॿाहिरि थी सघनि था। एशिया पैसिफिक 21वीं सदी जो जियो पॉलिटिकल ख़ाक पिट बणिजी चुको आहे।
क्राइसिस मैनेजमेंट में अॼु बि इदारती सतह ते अणबराबरी आहे। ॾखण एशिया खे एशिया पैसिफिक इस्तेकाम जी ॻाल्हि ॿोल खां धार न करणु घुरिजे। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा जो सिंगापुर में शंग्रीला डायलॉग खे ख़िताब चवे थो ॾखण एशिया में गैर हल थियल तकरार कश्मीर मौजूदु आहे। अहिड़नि क़दमनि जी ज़रूरत आहे जेकी छिकतान जे ख़तरनि में कंहिं बि ग़लतफ़हमी खे ख़तमु करे सघनि। कोयटा के वेस्टर्न बाईपास बरारी चौक वट ज़ोरदार धमाको, एक जणो मारिजी वियो। धमाके के नतीजे में एक शख्स मौके ते दम ॾिनो। ज़ख़्मियुनि खे BMC अस्पताल मुंतकिल किया वियो।